नबी से फरमा जेको भोपे वटि वियो किताब पटे ॾिस फार विझी ॾे मूंसां वॾो ड्रोह थियल आहे मूंसां वॾो ज़ुल्म थियल आहे मुंहिंजे नबी फरमायो जेको भोपे वटि वियो इन मसइले जे लाइ वसदक वरी भोखे जी ॻाल्हि खे सचो सम्झई त तूं सच थो चईं मुंहिंजे नबी फरमा मां मोहम्मद इन खां बेज़ार आहियां इस्लाम सां हिन जो कोई वास्तो कोन्हे इहो भोपो जेको तव्हांखे चए थो त तोते जादू आहे जेको तव्हांखे चए थो त तोते तावीज़ पियल आहिनि जेको तव्हांखे चए थो त तोसां ड्रोह थियल आहे तोसां वॾो ज़ुल्म थियल आहे तोमें बुत पियल आहे अलाह जे नबी फरमायो इहो जेको ईअं थो चवे इहो जन्नत में त कोन ईंदो पर जन्नत जी बूई बि नसीब वरी भॼंदा फार वारे वटि वरी भॼंदा हाणे मुला वटि हाणे जेको ईमान बचियो आहे नी हाणे वरी ईमान बि शैतान खसराए फार वारे खे चवंदा मुंहिंजा 10,000 गुम थी विया आहिनि सोन गुम थी वियो आहे महिरबानी कर फार विझी ॾे मुंहिंजे नबी फरमायो मन अता काहिनन जेको भोपे वटि आयो इहे सभु भोपा अथव ये तावीज़ी मुल्ला ये सब भोपा अथव ये जेके हथ ॾिसंदा आहिनि बाबा ॾिस शादी छो थी थिए कारोबार में पोइते थी वियो आहे जंहिं कम में हथ थो जा कमु थिए ई कोन थो अलाए कंहिं मूंसां ड्रोह कयो आहे घर मां बीमारी वञे ई कान थी हू बि अहिड़ा निभागा वेठा आहिनि उते वरी दबुली ईंदी अथनि नसवार वारी पठाण जी नसवार दबुली उन दबुलीअ में ॾिसंदा चवंदा बाबा चोर घर जो भाती ठही अच्छी कमीज़ साई कांच अरे बाबा इहा त अधे खे पातल हूंदी आहे अधे वॾे खे चई अधे वॾे त दांगी मली अथव मुंहं ते हाणे ॿाहिरि जो पाण में किथे किथे वरी ॾिसां मां माई आहे गुलाबी लटा पातल अथसि उहा माई थी सोन खणे अरे बाबा इहा माई त मुंहिंजी भेण आहे एॾा ई मीरपुर माथेले जे पासे ॾे सोन चोरी थी वियो असांजा दोस्त हुया उन्हनि जो फार वारे खे जो वठी आया त उन फार वारे चयो त हीअ मायूं आहिनि अहिड़ा लटा पातल अथनि उन्हनि माईअ जो सोन अड़े उन माई चयो त इहे त मुंहिंजियूं धीअरूं आहिनि धीअरूं वेचारियूं रोअनि त असां क़िस्मत सां अम्मा जे घर आया आहियूं असां ते इल्ज़ाम त चोरी सोन चोरी न कयो इएं थियो आहे या कोन थियो आहे मन अता काहिनन नबी से फरमा जेको भोपे वटि वियो किताब पटे ॾिस फार विझी ॾे मूंसां वॾो ड्रोह थियल आहे मूंसां वॾो ज़ुल्म थियल आहे मां कारोबार में सदाईं पोइते कारोबार ख़तम थी वियो वाड़े में अलाए कहिड़ो रतो हारे वियो आहे कॾहिं मेंह थी मरे कॾहिं ढगी थी मरे 5 किलो जेका मेंह खीर ॾींदी उहा किलो खीर थीजे घर मां क्रोध बनण वञे ई कोन थो हर शइ घर में आहे पोइ बि ज़ाल जो सदाईं झेड़ो आहे किताब त पटे ॾिस मुंहिंजे नबी फरमायो जेको भोपे वटि वियो इन मसइले जे लाइ वसदक वरी भोखे जी ॻाल्हि खे सचो सम्झई त तूं सच थो चईं मुंहिंजे नबी फरमा मां मोहम्मद इन खां बेज़ार आहियां इस्लाम सां हिन जो कोई वास्तो कोन्हे हदीस में अचे तो नबी से फरमायो भोपो जन्नत में त कोन ईंदो पर जन्नत जी बूई बि नसीब न थींदसि इन जो ख़ात्मो ईमान ते न थींदो इहो मरंदो त बेईमान थी करे मरंदो इहो भोपो जेको तव्हांखे चए थो त तोते जादू आहे जेको तव्हांखे चए थो त तोते तावीज़ पियल आहिनि जेको तव्हांखे चए थो त तोसां ड्रोह थियल आहे तोसां वॾो ज़ुल्म थियल आहे तोमें बुत पियल आहे अलाह जे नबी फरमायो इहो जेको ईअं थो चवे इहो जन्नत में त कोन ईंदो पर जन्नत जी बूई बि नसीब भेणा तव्हां घाघरा केॾा पक्का मुवाहिद मां सॼी सिंध बलोचिस्तान में घाघरनि जी ॻाल्हि कंदो आहे त हीअ पक्का मुवाहिद तौहीद परस्त अलाए छा थी वियो आहे जो हीअ बि ज़ालुनि समेत उते भोपनि वटि वेठा अॼु वाइदो कयो त भोपनि ॾे न ईंदासीं मां तव्हां खां पुछां थो नबी साईं ते जादू थियो या न थियो पोइ नबी साईं खे ख़बर पई नबी साईं ते पाण ते जादू थियो पुछी ॾिसो उस्ताद वारनि खां आलम सभु वेठा अल्लाह जे नबी खे ख़बर नथी पए पोइ रब ॿुधायो फ़रिश्तनि जे ज़रिए सां
नबी सही आराम में हुया, ब फरिश्ता आया ख्वाब में। हिकिड़े फरिश्ते ॿिए खे चयो त साईं खे छा थियो आहे, त ॿिए फरिश्ते चयो बाबा साईं ते जादू थियो आहे। जादू कंहिं कयो आहे? फलाणियूं औरतूं आहिनि यहूदी जूं धीअरूं। किथे चला? फलाणे खूह में। पोइ इहे आयतूं नाज़िल, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फ़िल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास। ये ब सूरतूं नाज़िल थियूं, ये सुबुह शाम पढ़ंदा कयो। जादूअ जो इलाज इहो अथव, भोपंडे न वञो, अलाह जो वास्तो अथव, भोपंडे न वञो, इन्हनि तावीज़ मुल्लनि ॾे न वञो। असांजे साईं हाले जी वारे साईं देर वारे कंहिंखे चयो आहे त तोते जादू आहे, साईं ज़िंदगी भर तो में बुत पियल आहे, तो में तावीज़ पियल आहिनि। ही कमीनो कीअं थो चवे त तोते जादू थियल आहे, तो में बुत पियल आहे, तोसां ड्रो थियल आहे? हिन कमीने खे कीअं ख़बर पई? छा ही नबी खां मथे आहे? हाणे मां तव्हां खां पुछां थो, ख़ुदा जो वास्तो अथव, क़ुरान तव्हांजे साम्हूं पियो आहे। जेकॾहिं इन वटि असां ज़ालुनि समेत वेंदासीं फार जे लाइ या पंहिंजी तक़दीर पुछण जे लाइ, ॿुधायो ईमान बचंदो? बचियो आहे ईमान। हाणे ईमान बि था फिरायो। थोरी माईअ खे तकलीफ़ थी, हलो जिन आहे, जिन बि अचे जियो ख़ान खां घर में फथो आहे निभाग। पोइ मोली ईसा चवंदो जिन वठे त हुन मरियम खे वठे, पंजाब जी वज़ीर आला आहे। जिन वठे त सदर सरदारी जे धीउ खे वठे, जिन खे फ़ाइदो त थिए कमीने खे। हिननि ग़रीबनि में ॿराड़ी जा हारी माण्हू, असां जूं मायूं सॼो ॾींहुं छेङल में हथ, हिननि वटि जिन निभागो अचे कीअं थो? हिननि खे जिन खे फ़ाइदो खपे। हाणे इहे जिन हर भर छॾे ॾियो न जिन। अॻे हूंदो हिते असां मथे मदरसे पढ़ंदा हुआसीं, पुनल फ़क़ीर हूंदो। शुरूआत में असां 91 में आयासीं, पोइ हिते पुनल फ़क़ीर हूंदो। असांजो तालिब शाम जो वञो, छाजा पुनल ॾे अवाल घणा जिन कढियई? चवंदो बाबा छाजा जिन मिड़ई माण्हुनि जो वेसाव थी। इहो चवंदो माण्हुनि जो वेसाव। अॼोके दौर में मुर्शिद आहे वेसाव, जंहिं ते वेसाव थी वियो मुर्शिद। पोइ उहो चवंदो हो त एॾां दादू जे पासे ॾांहुं हिकिड़ा हमरा हुया खोसा, उन्हनि जे माईअ खे को जिन वरितो, सो मूं ॾे गाॾी कई आया। मां बि पटको पाए ॾाढ़ी खे तेल फणी ॾेई उते जो पहुतुसि त माईअ जो कदु हुजे उठ जे। सो मूंखे चयूं साईं इहा माई आहे, हिनखे जिन आहे। छाजो पुंडल मरू। हुन जो जीअं जो मां अंदरि वियुसि त माईअ खणी ॾसी, ॿई गोॾा सीने ते रखी, हथ ॿई निगड़ीअ में, घुटो ॾेई मूंखे मारे पई। त छाजो आहे मूंखे जिन? मुंहिंजे ॿारनि खे चयो त फलाणे जाते मुंहिंजी शादी कराइनि। चाची पुनल चयो, मां चयोमांसि मां लहो त सही मरां थो, लहो त हुननि निभागनि खे चवां थो। पटको पाए ॾाढ़ी खे फणी ॾेई ॿाहिरि निकितो, चई बाबा हिन माईअ खे ॾेढ जिन आहे। पोइ चए थो मां न ईंदुसि जेसि ताईं हिनजी शादी न थींदी फलाणे जाते। हुन बि चयो ॾिठई तोसां सच ॻाल्हाई। ॿिए ॾींहं ते शादी थी वियसि, वरी ज़िंदगी भर जिन न आयो। अड़े बाबा जिन कोन्हे, हिननि न्याणियुनि जी शादी करायो।